लाहौर हाईकोर्ट इंटरनेट जी सुस्त रफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त PTI MN लाॻापियल इख़्तियारनि खे नोटिस जारी करे छॾियो। लाहौर हाईकोर्ट में इंटरनेट जी सुस्त रफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी जस्टिस इक़बाल चौधरी जुडिशल एक्टिविज़म पैनल जी दरख़्वास्त ॿुधणी कई। दरख़्वास्त में इंटरनेट जी रफ़्तार सुस्त करण जे क़दम खे चैलेंज कयो वियो। दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त मुल्क में इंटरनेट जी रफ़्तार इंतिहाई सुस्त आहे, उन जे करे शहरी तमामु घणा परेशान आहिनि। इंटरनेट जी रफ़्तार खे तेज़ करण जो हुकुम ॾिनो वञे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त इंटरनेट जी रफ़्तार खे तेज़ करण जो हुकुम ॾिनो वञे। सुस्त रफ़्तारी सबबि मुल्क में इंटरनेट सर्विस जो आलमी सतह ते 198 नंबर आहे। लाहौर हाईकोर्ट इंटरनेट जी सुस्त रफ़्तारी ख़िलाफ़ करार दरख़्वास्त ते PTI ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो, जंहिं खां पोइ ॿुधणी मुलतवी करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।